दोस्तों अस्सलाम वालेकुम। असी इन वक्त अमरलाल उडेरोलाल में झूलेलाल से मौजूद आहियूं ऐं इन वक्त असां अमरलाल जी 2023 साल जी वीडियो करण आया आहियूं। 2023 जो साल अॼु ख़तमु थी वेंदो ऐं हिकु कलाक खां पोइ जेको सो 2024 साल शुरू थी वेंदो। सिजलाइण खां पोइ हे उडेरोलाल 2023 साल जो वीडियो असां तव्हांखे ॾेखारियूं पिया। अमरलाल उडेरोलाल झूलेलाल, ये उनजी दरगाह आहे। दरगाह ते पहुता आहियूं। सिज साम्हूं आहे त कुझु रिकॉर्डिंग में ॾुखियाई थिए पई। ये असां तव्हांखे ॾेखारियूं था त हे उडेरोलाल जी मज़ार आहे झूलेलाल जी। जीअं त 2023 साल अॼु जो आख़िरी ॾींहुं आहे ऐं 2023 साल इलाही माण्हुनि खे ख़ुशियूं ॾिनियूं, इलाहिनि खे ॾुख तकलीफ़ूं ॾिनई ऐं थोरी देरि खां पोइ 2023 ख़तमु थी ऐं नओं साल शुरू थी वेंदो। ही उडेरोलाल जे मज़ार में असीं दाख़िल थियण वारा आहियूं। ही नंगार आहे उडेरोलाल जो जेको हुते धमाल लॻंदी आहे ऐं हीअ असां वरी बि टियों भेरो ही डॉक्यूमेंट्री तव्हांखे ॾेखारियूं पिया। हिन खां ॿ भेरा अॻु में बि असां डॉक्यूमेंट्री कई, तव्हांखे ॾेखारीसीं ऐं ही टियों भेरो 2023 जो साल। हिंद सिंध जो मशहूर बुज़ुर्ग अमरलाल उडेरोलाल, असां हिन दरगाह ते पहुता आहियूं। अमरलाल जे ते ही अमरलाल जे दरगाह जो अंदरियूं ॾेख आहे। तव्हांखे ख़बर आहे त असां अहिड़ियूं वीडियो ठाहींदा आहियूं ऐं चैनल ते हलाईंदा आहियूं ऐं तव्हां लुत्फ़ अंदोज़ थींदा आहियो। ऐं ही 2023 साल अॼु ख़तमु थी वेंदो, हुनजो अॼु आख़िरी ॾींहुं आहे। ही अमरलाल जो आरामगाह आहे जेको असां तव्हांखे ॾेखारियूं पिया। हिंद सिंध जो वली अमरलाल झूलेलाल उडेरोलाल, ही उन जो अंदरियूं ॾेख आहे। रोज़े जो तमामु ज़बरदस्त चिटालने गुलनि सां ठहियलु आहे। हिन जो ही आख़िरी आरामगाह आहे जेको इहे असां तव्हांखे ॾेखारियूं पिया। ही 2023 जी साल जी पुॼाणी थियण वारी आहे। 2023 जो ही आख़िरी ॾींहुं आहे। ही मेरा मुर्शिद मेरा लाल अमरलाल झूलेलाल उडेरोलाल, ही हुनजो अंदरियूं ॾेख आहे। तमामु ज़बरदस्त ऐं ख़ूबसूरत गुल चिटाली, वॾी कारीगरनि जी हिते कारीगिरी ऐं तमामु बहितरीनु कारीगरनि जी कारीगिरी, ज़बरदस्त रोज़ो ठहियलु आहे माशाअल्लाह। हिते जा मुजावर, हिते जा गादी नशीन बि ज़बरदस्त आहिनि ऐं तव्हांखे गादी नशीन सां बि मिलाईंदासीं ऐं हुन जो पैगाम हिंद सिंध जे लाइ जेको हूंदो उहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। ही अमरलाल उडेरोलाल जी आरामगाह जो अंदरियूं ॾेख आहे। अॼु तकरीबन बस आई कोई जॾहिं वोट कोन पाया अकीदम साईं जेके घुमी फिरी विया आहिनि ऐं माण्हू ईंदा रहंदा, हिंदू मुस्लिम जाम माण्हू साईं मथो टेकींदा जेके ही उडेरेलाल जे जेको गादी नशीन आहे उन जो भाउ आहे। ही दरगाह जी वारी फेरी संभाली ही कंदा आहिनि ऐं पाण शेख कबीले सां तइल्लुक़ रखनि था। ही उडेरेलाल जा आहिनि। साईं तव्हांजो नालो छा आहे? गुलाम अली शेख नालो आहे मुंहिंजो। गुलाम अली शेख। हिन खां पहिरीं तव्हांजो केरु गादी नशीन हुते? पहिरीं साईं वली मोहम्मद शेख हो, हाणे गुलाम आबाद शेख आहे। अच्छा, पहिरें वली मोहम्मद शेख हो, हाणे गुलाम अली गुलाम मोहम्मद शेख आहे। इन खां पहिरीं केरु हो? गुलाम आबाद शेख हैदराबाद वारो साईं। अच्छा, हैदराबाद वारो। इन खां अॻु में केरु हो? वली मोहम्मद शेख हो। अच्छा, पहिरें खान
पहिरें खान मोहम्मद शेख, पोइ वरी जान मोहम्मद शेख, वली मोहम्मद शेख हुई पीढ़ी अचे बि पीढ़ी तव्हांजी अचे पई। हाणे हिन वक़्तु तव्हांजो भाउ जो नालो छा आहे? गुलाम अब्बास शेख। गुलाम अब्बास शेख गादी नशीन आहे, जेका दरगाह जी चार्ज हुन जे हथ में आहे, ऐं तव्हां हिते हिन दरगाह खे संभाल कयो था। हिते रुॻो हिंदू ईंदा आहिनि या गैर मज़हब जा, या रुॻो मुस्लमान बि ईंदा आहिनि, ॿई ईंदा आहिनि? हिंदू ईंदा आहिनि, मुस्लमान ॿई गॾु ईंदा आहिनि, ॿई गॾु को ईंदा माना कोन्हे जेको मज़हब में रहंदा। अच्छा। कुर्ब मोहब्बत सभु शइ आहे बिल्कुलु जेको इंसान सही। अच्छा, हिते दरगाह सां गॾु मंदर बि आहे, ऐं हिन पासे दरगाह जे सॼे पासे मस्जिद बि आहे। मतलब को पंहिंजे सां पूजा पाठ कंदा आहिनि साईं, हर कंहिंजो पंहिंजो अक़ीदो हुन हिसाब सां। मुस्लमान नमाज़ पढ़ंदा आहिनि पंहिंजे हिसाब सां, ऐं हिंदू वरी जेके एज़म जा पूजा पाठ कंदा आहिनि जो मंदरु आहे। अच्छा, हिते हिन दरगाह ते जेके हिंदू ईंदा आहिनि उहे किथे किथे जा ईंदा आहिनि? उहे इंडिया खां बि ईंदा आहिनि, कराची खां बि ईंदा आहिनि, हैदराबाद खां बि ईंदा आहिनि, सखर खां बि ईंदा आहिनि, रानीपुर खां बि ईंदा आहिनि, बलूचिस्तान मां ईंदा आहिनि। अच्छा, माना हिते पूरी सिंध ऐं पाकिस्तान जा माण्हू, बलूचिस्तान जा ऐं इंडिया जा माण्हू बि हिते अचनि था ज़ियारत करणु। ॿाहिरि मुल्क जा माण्हू बि ईंदा आहिनि। हीअ तमामु पुराणी दरगाह आहे इन। अच्छा, मुगलनि जे दौरे ठहियल, मुगलनि जी 400 साल के लॻे थी मुगलनि जो साईं किलो ठहियल आहे। जी जी। हाणे नालो शेख मोहम्मद ताहिर सही। नसरपुर दरिया बादशाह आयो जेको आहे माशा साईं ज़मीन वरिती। सही। पोइ साईं पाण पहिरीं करामत ॾेखारी, पहिरीं ख़बर जे वटि ॾंदड़ करे आहियूं, पोइ असांजे वॾनि साईं ज़मीन नी माना जेकी आहे। सही। अच्छा, हिन में को तव्हां पैगाम ॾींदव? तव्हां हिते गादी नशीन आहियो, दरगाह जी चार्ज तव्हांजे हथ में आहे, कंहिं जेके हिन जा पांधीअड़ा आहिनि, जा जेके हिन जा दरगाह जा मुरीद आहिनि, या जेके हिन दरगाह सां मोहबत रखनि था, उन्हनि जे लाइ को तव्हां पैगाम ॾींदो? असां चऊं था असांजे अक़ीदतमंद साईं अचनि था, उहे हमेशह ख़ुशि हुजनि ऐं दुआ वग़ैरह पूरियूं थियनि, ऐं ॿियो जेको आहे उहो अचनि पंहिंजे सां मथो टेके। सही, ज़बरदस्त। अस्सलाम वालेकुम साईं, नालो छा अथव? ज़ुल्फ़कार अली शेख। तव्हां हिते दरगाह ते मुतवली आहियो छा आहियो? जी जी, हा, इन में दरगाह में मुतवली आहियो, ऐं अॼु साल जो आख़िरी ॾींहुं आहे। हिन साल जे आख़िरी ॾींहं ते तव्हां शेख कबीले सां वास्तो रखो था, हिन दरगाह जी संभाल रखो था, त इन में तव्हां 2023 में छा महसूसु कयो, ऐं उन में कहिड़ा हुकूमत जे तरफ़ां कहिड़ा फ़ाइदा थिया, कहिड़ा थिया, ग़रीबनि में महांगाई जो हाल कीअं हो, ऐं हिन वक़्तु कीअं आहे, हाणे नओं साल में तव्हां कहिड़ी उमेदूं था रखो? असीं इहो चाहियूं, असांखे तमामु सुठी ख़ुशी मोहबत सुठो नओं साल आयो आहे, असांखे तमामु सुठी ख़ुशी थी आहे। अलाह ताला सभिनी जी ख़ुशि रखे ऐं सॼी पूरे पाकिस्तान जे अवाम खे ख़ुशहाल रखे, मौला हुनखे रोज़ी में बरकतूं ॾिए, ऐं जेके बि आहिनि ॿाहिरि जेके आहिनि परदेसी आहिनि, सभिनी जो ख़ैरु हुजे, ख़ैर सां नओं साल जी ख़ैर सां गुज़रे, ख़ैर सां अचे। में जेके नया ज़ाइरीन आहिनि उन्हनि खे कहिड़ो पैगाम ॾींदो? जेको उन लाइ असां दुआ घुरंदा आहियूं, मुंहिंजा मौला हुननि खे सभिनी खे ख़ुशहाल कर, हुननि जी जेके बि तकलीफ़ूं मर्ज़नि जी दूर कर, जेके पंधीअड़ा अचनि था, जात्री अचनि था, हुननि खे तमामु ख़ुशी थींदी, हिन दर ते अची ईंदा, असांजी हुन लाइ दुआ घुरंदा रहंदा। अच्छा, भला हिन में जांट लॻंदी आहे, पहिरीं जांट लॻंदी आहे या पहिरीं अधु जांट लॻंदी आहे? पहिरीं लॻंदो हुनजी चेटी चंड मल्हाईंदा आहिनि, हुन अधु जांट चवंदा आहिनि, चेटी चंड लॻंदो आहे। अच्छा, हाणे हींअर जेको हुनजो मेलो थींदो, जेके सालियानो मेलो थींदो, उहो कॾहिं ईंदो? उहो साईं अप्रैल में लॻंदो। अप्रैल जे महीने में ईंदो। उहा अधु जांट हूंदी या जांट? फुल जांट। इहा फुल जांट हूंदी। अच्छा अच्छा, हिन खां पहिरीं अधु जांट जेके वाणिया लॻाईंदा आहिनि, उहा अधु जांट थी वई। उहा वरी असू वारे महीने में लॻंदी आहे, उहा हिकिड़ी राति जेको ॾियारो मल्हाईंदा आहियूं, उन में पूरी दुनिया जा जेके अचनि था दीवान, सिंध पूरी मां दीवान अचनि था, साईं जो पासो खणी था अचनि, जड़िया पाइनि था, झंडू ॿेरनि जा सत्संग हुननि जो थिए थो, तमामु सुठो थो थिए, ॾियारो भलो लॻाईंदा आहिनि साईं जे तमामु घणो। ज़बरदस्त। ही असां तव्हांखे हिते जे मुतवली ऐं गादी नशीननि जा व्यूज़ ऐं वीचार ॿुधरा रहिया। हिननि जो पैगाम आहे त जेके बि उॾरे लाल अमरलाल साईं ऐं शेख मोहम्मद ताहिर जा जेके बि मुरीद ऐं पंधेड़ा आहिनि, ख़ुशि हुजनि, सलामत हुजनि ऐं मुल्कंदा मुस्कुराईंदा रहनि, ऐं 2024 जो साल हुननि खे मुबारक हुजे ऐं उन्हनि जे लाइ ख़ुशियूं खणी अचे ऐं अमुन ऐं भाईचारे सां रहनि। हिननि जो पैगाम आहे त ख़ुशियूं विरायो ऐं ख़ुशियूं ॾियो, मोहबत सां रहो ऐं मोहबत में मज़ो आहे। ही साईं जा ख़लीफ़ान जे जेके 4 भाइर आहिनि, ऐं ही चइनी भाइरनि जेका सा शेख मोहम्मद ताहिर खे हिते रहण जे लाइ ज़मीन ॾिनी हुई, ऐं उहे 4 हिते हिन जे सॼे पासे खां हिन जो आरामगाह आहे जेको असां तव्हांखे ॾेखारियूं पिया।
ही यार आहे क़दीम आसार जी चवनि था त ही साईं जो ॾंदण हो ॾंदण ॾेई हिते जीअं ॿूटो लॻायईं तीअं ही ॼार पखिड़िजी वई आहे ॼार जी डेघ घटि में घटि 70 खां 80 खां 100 फुट ताईं हमचोरस थी वेंदी ऐं ॿिनि क़िस्मनि जा हिन में पेरूं बि आहिनि जंहिंमें ही अच्छे कलर जा पेरूं आहिनि ये से अच्छा पेरू निकला ही गाढ़ा ही अच्छे कलर जा पेरूं आहिनि ॿिए ऐं वरी अचो त ॿिए कलर जा तव्हांखे पेरूं ॾेखारियूं ॿिया ॿिए तरफ़ वरी ही ॻाढ़ा पेरूं आहिनि वण हिकिड़ो ई आहे हाँ वण हिकिड़ो ई आहे। पर हिकिड़े पासे अच्छा पेरूं आहिनि त ॿिए पासे वरी ॻाढ़ा पेरूं आहिनि ही साईं जो ॾंदण लॻायल हो जंहिं मां ही वॾो वण थी वियो आहे तमामु ज़बरदस्त आहे अचो तव्हांखे अञा अॻिते ॾेखारियूं मतलब भी साईं जी कचेरी ही हिनजे साईं जे कचरे जी जॻह आहे अमरलाल जी ऐं ही असां तव्हांखे ॾेखारियूं पिया त ही हुनजे कचरे जी जॻह आहे तमामु ज़बरदस्त हिते जे गादी नशीननि सां ॻाल्हि ॿोल थी ऐं ही ज़ियारत बि तव्हांखे वणी हूंदी ऐं 2023 जो अॼु आख़िरी ॾींहुं आहे ऐं 2023 जो साल काफ़ी ख़ुशियूं छॾे वियो ऐं काफ़ी ॾुख ऐं तकलीफ़ूं छॾे वियो किथे ख़ुशी किथे ग़म ही साईं जो ॾंदण हो